पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में चूंडनि बाबति दरख़्वास्तूं रद्द कजनि थियूं ऐं पाण मुराद नोटिस जी कार्रवाई ख़त्म कई वञे। वक्त अची वियो आहे त सुप्रीम कोर्ट खे मज़बूत करण लाइ असां इख्तियारनि ते नज़रसानी करियूं। सुप्रीम कोर्ट खे रुगो हिक शख़्स जे फ़ैसिलनि ते नथो छॾे सघिजे। पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में चूंडनि जी तारीख़ बाबति केस में जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस जमाल मंदूखेल जा इख़्तिलाफ़ी नोट। जजिस पंहिंजे इख़्तिलाफ़ी नोट में चयो आहे त पाण मुराद नोटिस जे इख्तियार बाबति फुल कोर्ट जे ज़रिए पॉलिसी जोड़नी पवंदी। पंजाब ऐं केपी में चूंडूं मुलतवी करण ख़िलाफ़ चीफ जस्टिस जी सरबराही में सुप्रीम कोर्ट में पीटीआई जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। अदालत धुरियुनि खां शफ़ाफ़ चूंडुनि लाइ पुरअमन रहण जी ख़ातिरी तलब करे वरिती। चीफ जस्टिस उमर अता बंदियार रिमार्क्स ॾिना आहिनि त जेसीं ताईं धुरियूं राज़ी न थियनि हवा में को फ़ैसिलो नथो करे सघिजे। इलेक्शन कमीशन आर्टिकल 254 जो सहारो वरितो आहे। छा अहिड़े मामले में आर्टिकल 254 जो सहारो वठी सघिजे थो? असांजा सियासतदान मुल्क में इस्तेहकाम लाइ छा करे रहिया आहिनि? इहो ॾाढो परेशान कंदड़ मामलो आहे। हिकु सोच आहे त मुल्क में चूंडूं उन ई वक़्तु थियण घुरिजनि जॾहिं अमनो अमा हुजे। इलेक्शन आज़ादाणी शफ़ाफ़ ऐं बेख़ौफ़ थियण घुरिजे। तहरीक इंसाफ़ समेत समूरनि जमायतुनि खे मुल्क में अमन ऐं इस्तेहकाम लाइ पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। आइन ऐं कानून माण्हुनि जे तहफ़ुज़ लाइ आहिनि। असां हक़ीक़त खां भॼी नथा सघूं। इस्लामाबाद हाई कोर्ट तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान जे 7 केसनि में उबूरी ज़मानत मंजूर करे वरिती। इमरान खान काफ़िले जी सूरत में अदालत पहुतो। इमरान खान सां गॾु इस्लामाबाद वेंदड़ गाॾियुनि खे गोलड़ा मोड़ ते रोकियो वियो ऐं साणस सिर्फ़ 4 गाॾियुनि खे इस्लामाबाद में दाख़िल थियण जी इजाज़त ॾिनी वई। केतिरा ई कारकुन गिरफ़्तार। इमरान खान जे ऑफिशियल फोटोग्राफर खे भी हिरासत में वरितो वियो। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत इमरान खान जे फोकल पर्सन हसान नियाज़ी खे कराची खणी वञण लाइ 2 ॾींहं जो राहदारी रिमांड ॾेई छॾियो। हसान नियाज़ी ख़िलाफ़ कराची जे जमशेद क्वार्टर थाणे में केस दाख़िल आहे, जंहिं में मथसि चिड़ ॾियाराईंदड़ तक़रीर जा कलम शामिल आहे। सिंध के गवर्नर कामरान टेसोरी पौरियतुनि जो घटि में घटि उजूरो 50,000 रुपया करण जी तजवीज़ ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त महांगाई जे दौर में पौरियतुनि जो उजूरो 25,000 घटि आहे। पौरियतुनि खे घटि में घटि उजूरो 50,000 रुपया ॾिनो वञे। उन लाइ हू वॾे वज़ीर खे ख़त लिखंदो। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि खे अपील करे थो त ग़रीब अवाम खे रिलीफ ॾियण लाइ वॾे पैकेज जो ऐलान कयो वञे।